न सिंध हुकूमत उनखे बाज़ियाब करण में कामयाबी माणी आहे, न सिंध पुलिस उनखे कामयाबी माणी आहे। छा तव्हां सम्झो कहिड़ा हथ आहिनि जेको प्रिया कुमारी हिन वक़्तु ताईं आज़ादु? ॾिसो, मिसिंग पर्सन्स हिन रियासत जो पर ख़ुसूसन पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो त पसंदीदा मौज़ू रहियो। कई क़ौमी कारकुन मिस कयूं जिन जा लाश कोन मिलिया, ऐं ही न्याणी नंढड़ी 5-6 साल थी विया, 5 साल थी विया, ऐं फेल्यूअर आहे। जेकॾहिं ज़िंदा आहे त हुनखे हथु करिणो आहे, जेकॾहिं न आहे त हुन लाश ॾियणो। इन करे गवर्नेंस जो फेल्यूअर आहे, ॿियो कुझु कोन्हे। सर, मारंग बलोच के काफ़ी अरसो क़ैद करण खां पोइ उमिरि क़ैद जो सज़ा लॻायो। छा था सम्झो हींअर बलोचिस्तान जा हालात इंतिहाई ख़राब लॻा पिया आहिनि, छा था सम्झो? असुल में मुतहरिक सियासत अवामी जिदोजहद पाकिस्तान में बैन आहे। सिंध हुकूमत बि हणी वेठी आहे, बलूचिस्तान हुकूमत हणी वेठी आहे, पंजाब हुकूमत बि हणी वेठी आहे, हाणे कश्मीर में बि हणी वेठी आहे। उन करे चवनि था पुरम सियासी अवामी जिदोजहद बंदि थिए, ऐं बलूचिस्तान जी अवामी जिदोजहद जो सिंबल थी मारंग। उन करे उनखे तकलीफ़ मां या उनखे टीप ॾिनी त असीं मज़मत करियूं था, पर इहा रविश मुल्क खे सुधारींदी कान। ऐं जीअं चए थो न, यको अयूब भुट्टे ज़िया बेनज़ीर नवाज़ शरीफ़ सभिनी बंदि रखियो। थियो छा? तहरीक ऐं सम्झां पियो त अॼु बि जेकॾहिं सिंध खे बचाइण जी जेका बि तहरीक थिए थी हदुनि दंगुनि जी, नालो साईं जीएम साहिब जो दुनिया में बचे थो, हिते बचे। तीअं ही जेको कयो अथनि ॿियनि सूबनि में, मारंग या अली वज़ीर या इमरान ख़ान या परियां यास्मीन राशिद या ॿिया, सियासत ते पाबंदी घुटे साह कढणु चाहिनि, ऐं सम्झां पियो त पोइ ही मुल्क हलणु ॾुखियो थो। सर, वफ़ाक़ हमेशह सूबा जेके आहिनि वफ़ाक़ जे अंडर में हूंदा आहिनि, इनखे सूबनि खे मज़बूत करण लाइ वफ़ाक़ जो उनखे साथ ॾियणु खपे। हिन वक़्तु जेको वफ़ाक़ NFC अवार्ड त जेको सिंध जे जेको ईंदड़ जेके आहिनि उन मां कटौती पई करे, छा था सम्झो ही वफ़ाक़ खे वापसि करणु ऐं सिंध सां नाइंसाफ़ी न आहे? वफ़ाक़ कटौती कान कई आहे, सिंध ॾिनी आहे। लानत मलामत मज़मत कजे सिंध हुकूमत जी, सिंध जे MPs जी, जिन बजट पास करे ॾिनी आहे। इन करे कटौती ॿी शइ आहे। उन करे ही उन्हनि ॾिनी आहे, असीं हिन जी मज़मत करियूं था, पर इहा जेका ग्रेट गेम आहे उहा आहे सिंध खे माली तरह सां ऐं वसाइल SIF नाले में ॾेई छॾिया आहिनि, ऐं हिन बजट में जेके ग्रांट्स ऐं सरप्लसिस ऐं PDL जे शिकिल में ॾेई छॾिया आहिनि मर्कज़ जे हवाले। इन करे था कनि त सिंध में पैसो ई न आहे। हाणे सूबाउनि जा खाता बि मर्कज़ जे हवाले करे छॾियो, पोइ हिकु ॾींहुं चवंदा त सूबाई ख़तमु करे छॾियो, हिकिड़ो वन यूनिट हणी छॾियो या 12-15 सूबा ठाहे छॾियो। ही उन शइ जो हिसो आहे जंहिंजो मोहरक थिए पियो सिंध हुकूमत। असीं हिन जी मज़मत कयूं था, सम्झूं सिंध जे माण्हुनि खे बि वाक़ो था करियूं त सिंध हुकूमत ऐं सिंध जा MPs सिंध जो सौदो करे ऐं अॻिते सिंध खे विराइण जे मनसूबे जी इब्तिदा करे चुका आहिनि। अचो त गॾिजी पंहिंजे वतन खे बचायूं, जाग्राफी खे बचायूं, पंहिंजे वसीले खे बचायूं। सिंध पब्लिक सर्विस खे कीअं था सम्झो? ॾिसो, उहा त हिकिड़ी मंडी थी वई आहे जिते रेट लॻल आहिनि, कहिड़े उहिदे ते केतिरा पैसा। सो तूं वियो ई लाहौर? ठीकु आहे, मंडी कंहिं वियो ई सब्ज़ी मंडीअ में, भला हलो ठीकु आहे, बसि सब्ज़ी मंडीअ ते केॾी महिल फजुर जो वञी बीह, घणे अघु कहिड़ी। सो ही वज़ीर बि पैसनि ते रखबा आहिनि, वज़ीर आला पैसनि ते रखबा आहिनि हिते। उन करे ही चेयरमैन वाइस चांसलर पैसनि ते रखबा आहिनि, बोर्ड जा चेयरमैन पैसनि ते रखबा आहिनि, सिंध पब्लिसिटी कमीशन जा पैसनि ते रखबा आहिनि। पोइ वरी पैसनि ते सीटूं वराइनि था, सिंध जे नौजवान नस्ल जो क़त्ल कनि था, हुनजी अहलियत खे ख़तमु था कनि, माना सॼे नस्ल जे मुक़ाबले जे रुझान ख़तमु था कनि। त हिननि कातिल ज़ालिमनि सिंध पब्लिसिटी कमीशन जे हक़दारनि जो हक़ु फुरियो वियो आहे ऐं जाली टेस्ट थिया आहिनि। असीं चवंदा त उहा ॿीहर करायूं। पेट न पारे कुता धारे, सिंध जो माण्हू तबाही हेठां, सिंध जो माण्हू पवेला मानी खाइण जे परेशान आहे। 2 हिसो आबादी, 2 करोड़ माण्हू डिक्लेयर्ड, सरकारी डिक्लेयर्ड
8,500 रुपए माना खां घटि था कमाइनि 2 करोड़ में ऐं उन्हनि जी फलाह बहबूद उन्हनि जी तालीम उन्हनि जी मयार ज़िंदगी बहितर करण जी रोज़ीअ जो पूरो करण जे बजाए ही वॾी ग्रेट गेम आहे जंहिंमें सूबनि ते जाग्राफी वार करणु चाहिनि था पिपला नून लिगला ऐं मुंहिंजा इतिहादी पोइ करणु था चाहिनि उनजे तहत ते पहिरीं बजेट मर्कज़ जे हवाले कंदा पोइ चवंदा आहिनि सूबो हलाए नथा सघनि अचो त सूबा टोड़ियूं या मर्कज़ जे हवाले करियूं त हीउ उनजो हिसो आहे असां मज़मत अॻी कई आहे मर्कज़ खे पैसा ॾियनि वरी जेका बजेट बची आहे सिंध जे माण्हुनि जी सिंध जी तरक़ी जे बजाए पंजाब जी ख़ैबर पख्तूनख्वा जी ऐं ॿियनि सूबनि में सवात में डेवलपमेंट जी इहा मज़मत जो अमल आहे ऐं असां सम्झूं पिया त इहो सिंध जे माण्हुनि सां धोखो आहे ऐं सिंध जी लॉन्ग टर्म खे ख़तरो आहे इन रविश स्कूल में पैसा ॾेई छॾियूं तरक़ियात ते छा ॻाल्हायूं माण्हुनि जो ध्यानु पोइनि ऐं सॼो 40 सालनि खां वठी पीपुल्स पार्टी एम क्यू में इहा मशक़ कई आहे 88 में 87 में बि सिंधी महाजर कॉन्फ्लिक्ट 90 में बि सिंधी महाजर कॉन्फ्लिक्ट जॾहिं बि इलेक्शनूं ईंदियूं या को ध्यानु छिकाइणो हूंदो मटाइणो हूंदो त ही सिंध जा सुपूत थी पवंदा आहिनि सिंध जा सौदागर जेके ऐं पीपला ऐं एम क्यू एम वारा पंहिंजनि पंहिंजनि वोटनि खे करण लाइ ऐं ध्यानु हटाइण लाइ बजेट इजलास खे मज़ाक़ इजलास करे छॾियूं ऐं वरी सरकारी अदीबनि सां वरी आर्ट्स काउंसिल में प्रोग्राम कयूं त जेको तनक़ीद करे ऐं पंहिंजो ध्यानु रखण जी कोशिशि असीं इन्हनि सरकारी अदीबनि ऐं सरकारी सहाफ़िन ऐं जेके मेंबर आहिनि सूबाई असेंबलीअ जा जिन सिंध गॾिजी विकिणी आहे वज़ीर आला वज़ीरनि ऐं पीपुल्स पार्टी जे मेंबरनि जिन सिंध जी बजेट जो विकिरो कयो आहे उनखे लिकाइण लाइ जेको ही बजेट इजलास में मश्करी कयूं हिन जी मज़मत था करियूं हिननि जी असेंबलीअ खे मज़ाक़ करे छॾियो आहे ऐं सम्झां पियो त ॿियो बि अॻिते माण्हुनि जी इन सियासत खां बेज़ारी